PTI जो इजलास है 2 मई ते सो थियणो हुयो उहो अॼु शाम थियण वञे पियो त इनके कीअं था ॾिसो? ॾिसो आउं तव्हांखे हिकिड़ो अर्ज़ु कयां, मुल्क में सदर ऐं वज़ीर आज़म खां वधीक पोज़ीशन कहिड़ी हूंदी आहे? ऐं हिननि जी हुकूमत ई बीठल आहे, माना पीपल्स पार्टी मेन जो हुनजी शरीक आहे ऐं नून लीग आहे। जॾहिं उहे ॿई वेही एॾी वॾी प्रेस कॉन्फ्रेंस थिए थी जंहिंमें वज़ीर आज़म वेहे थो, जंहिंमें जेको आहे सो बिलावल भुट्टो वेहे थो, उहे चवनि था त असां ही कैनाल रद्द कयूं था, ख़तमु कयूं था, पोइ एतिरा ॾींहं सिंधी क़ौम खे लोड़ाइण, रोडनि ते रखणु, हिननि खे माना इहो सूट पियो करे। ऐं जेकॾहिं हेतिरा ॾींहं उन्हनि माण्हुनि खे हिननि रखियो आहे, जेकॾहिं ही माना सीरियस हुआ हिन ॻाल्हि में हुआ, हा असां तव्हांखे इहो ज़रूरु ॿुधायां थो, वकीलनि खे क्रेडिट न खपे। आमिर भाई बार बार चवंदो रहियो आहे, असीं चवंदा रहिया आहियूं असांखे क्रेडिट न खपे, लेकिन ही क्रेडिट को पीपल्स पार्टी जो न हूंदो। जेकॾहिं पीपल्स पार्टी सम्झे थी त असां कैनालनि खे रोकाए रहिया पिया ऐं असीं रोकाए वठंदासीं त उन्हनि जो न आहे। ही हर उहो सिंधी माण्हू आहे जेको माण्हू अॼु रोड ते आहे, रस्ते ते आहे, तहरीक में आहे, जेको हिकिड़ो सोशल मीडिया ते लिखे पियो, जेको हिकिड़ो नंढड़ो ॿार आहे जेको शाइरी पियो पढ़े धरणे में, मां सम्झां थो उन जो कंट्रीब्यूशन आहे। हिन में को पीपल्स पार्टी जो ज़ीरो कंट्रीब्यूशन हूंदो, बल्कि सिंध जा माण्हू ईंदड़ जेके इलेक्शन हूंदियूं, ॿिया मामला हूंदा, उन्हनि में सिंध जो माण्हू हिननि खे सुञाणे वियो आहे ऐं सिंध जो माण्हू हिननि सां हिसाब कंदो। अच्छा लखारी साहब, ये आखिरी सवाल तव्हां खां मां कंदसि, तव्हांजी महिरबानी, तव्हां टाइम असांखे ॾियो पिया, हालांकि उतां जी जेका सिचुएशन आहे उन बावजूद बि तव्हां असांखे टाइम ॾियो पिया, सो आई एम वेरी मच थैंकफुल टू यू। मां इहो पुछणु चाहियां पई त जेको ही इजलास थियणु वञे पियो उन में जेकॾहिं जेके तव्हांजी डिमांड्स आहिनि या सिंधी पूरी क़ौम जूं जेके डिमांड्स आहिनि, हर बचे बचे जेके डिमांड्स आहिनि, जेकॾहिं पूरियूं न थियूं थियनि ऐं उनजे अपोज़िट कुझु जेकॾहिं फ़ैसिलो ॿुधायो वञे पियो त पोइ तव्हांजूं अपकमिंग जेके प्लानिंग्स आहिनि उहे तव्हां बयानु करे सघो था त अॻियां तव्हां छा कंदव? मैडम उस्ताद बुखारी जो कलाम आहे त असीं छा छा न कंदासीं। ॻाल्हि ही आहे त असां सॼी क़ौम असां सां गॾु बीठी आहे, माण्हू असां सां गॾु बीठा आहिनि, 8 करोड़ माण्हू असां सां गॾु बीठा आहिनि, के साइलेंट आहिनि के कीम आहिनि, पर माण्हू असां सां गॾु बीठा आहिनि। सॼी सिंध ॾिसे पई। ॻाल्हि ही आहे त हिननि खे इहो फ़ैसिलो तय करणो पवंदो त ही सिंध जे 8 करोड़ माण्हुनि 7 करोड़ माण्हुनि जे दिल जी आवाज़ खे इज़त ॾींदा था, मान ॾींदा न ॾींदा। त ॾिसो आउं हिकिड़ी ॻाल्हि सिर्फ़ु सिंध गवर्नमेंट खे वान थो कयां ऐं फेडरल गवर्नमेंट खे, असांजी जदोजहद मुकमल पुरअमन आहे, असीं मुकमल पुरअमन आहियूं, असीं वकील आहियूं, असां प्रोफेशनल आहियूं, असां हिन मुल्क में यकीन रखूं था, हिन मुल्क जे हिकायनि में यकीन रखूं था, आइन जी बालादस्ती में यकीन रखूं था, लॉ एंड ऑर्डर सिचुएशन में असां चाहियूं था त उहो हुजे। जेकॾहिं सुभाणे को बि मिसहैप थिए थो हिननि जे ग़लति बयानीअ जे करे या हिननि जे करे, असां ॾिस पंहिंजे हिकिड़े त मैडम असां हिकिड़ो इंच बि पंहिंजे मुतालबे तां हटण लाइ तयारु न आहियूं। मसइले में त असां सफ़ा साफ़ क्लियर आहियूं त भई इहो मुतालबो कंहिं बि तरीक़े सां असांखे एक्सेप्टेबल न हूंदो, कंहिं बि कार्नर सां अधु नाली छा अधु इंच नाली बि तव्हांखे असां उहा कढणु न ॾींदासीं, छो जो सिंधु दरिया खे पहिरीं तव्हां छुरा हणी, चश्मा कैनाल, फिलाणा कैनाल, कुख में तव्हां छुरा हणी, सिंधु नदी खे तव्हां तबाह बर्बाद करण में का कसर न छॾी आहे। हाणे जेकॾहिं कंदो त पोइ तव्हां हुन जा ज़िम्मेदार हूंदो, पोइ एटलीस्ट जॾहिं असांजे तमामु शयूं निकिरी वेंदियूं त पोइ सिंध गवर्नमेंट हुनजी ज़िम्मेदार। बिल्कुलु बिल्कुलु, तव्हां ठीकु चई रहिया आहियो।